असली खाइण ते तो वेचे त माण्हू पंहिंजूं आङरियूं ई खाई वञे। चाची जन्नत उहा पाण लाइ ऐं पंहिंजे छोरे जे लाइ मानी खणी निकिरी वई। हैरान जे सिर ॾे ख़ैर हुजे। अमर हाणे मूंखे निंड थी अचेव पई, मां हलांव थी पई। रहमत अमर इहे थांव खणी वञी रखी अचिजांइ, पोइ अचे भेण सां गॾु सुम्ही पइजांइ। हा मां तूं भले वञी आराम कर। मां यदी वेही कचारी थियूं कयूं ऐं जेॾी महिल निंड आई त पोइ सुम्ही पवंदियूंसीं। अम्मा तूं बि हिते सुम्ही रह न कोड़ी अमर। रहमत तुंहिंजो ॻाल्हाइण मूं पेट ई कोन भरबो, मोजी पई निंड फिटंदी। मां वञी पंहिंजे कमरे में अंदर थी सुम्हां। हा मां अधीअ सां आहियां, तूं वञी आराम कर। मां हाणे हलांव थी पई। जी अम्मा। अरे अल्लाह हाय हाय। दिलावर खान पहिरियां कुछ थी वञे, हाल वाल उन्हीं खां बाद में ही थींदा। बहादुर खान तव्हांजे तॾहिं जो पाणी असां तॾहिं पीअंदासीं जॾहिं तव्हां असांजी इज़त रखंदा। दिलावर खान जेकर तव्हांजी इज़त न कंदासीं त पोइ कंहिंजी कंदासीं? हा जेकर अहिड़ी ॻाल्हि आहे त अॼु राति असां तव्हांजा ई महिमान थी रहूं था। राति निकिरी हलूं हा त बहितर हो। न दिलावर खान न, सालनि खां पोइ असांजो रुख कयो अथव। अॼु राति असां तव्हांखे किथे था छॾियूं? बहादुर खान इज़त रखो था त पोइ राति रहणो पवंदो। कंदार जी बाबा। बाबा दिलावर खान वारनि जो बंदोबस्त करे छॾे। बाबा तव्हां बेफिक्र रहो, तव्हांखे को शिकायत जो मौक़ो ई न मिलंदो। देर करे छॾी। बहादुर खान जे कमदार सां बीठल हुयुसि। कहिड़ियूं ॻाल्हियूं थियनि पियूं? दिलावर खान हिते पहुची वियो आहे। छा पियो चवे? उहे हींअर ॻाल्हियूं कोन कंदा, बाक़ी राति लड़े वेही अलॻि ॻाल्हियूं कंदा। खान किथे असां धोखो त कोन पियो थिए? धोखो असां कॾहिं कोन। जेकॾहिं असांखे वधीक पनाह न ॾेई सघियो त पोइ असांखे निकिरण जी वाट ज़रूरु ॾिनो। हाणे वञ ॾिस त इहा खेरा धोती सुती आहे अञा जागी थी। अदा जल्दबाज़ी को कम न वठ, सॼी राति पई आहे। सब्र कर जेसि ताईं गहरी निंड में न वञा। अधी आराम त नथो अचे, पर जेकॾहिं तूं चए थी त 2 मिंट ॾिसूं था। बाबा साहिब मुंहिंजे लाइ को वधीक को हुजे न कंदर। हा दिलावर खान। बहादुर खान जंहिं मक़सद ख़ातिर असां हिते पहुता आहियूं उहा ॻाल्हि तव्हां खां लिकियल त न आहे? हा दिलावर खान, उहा त मूंखे बि ख़बर आहे। तव्हां मूसा खान जे ज़ोर ते हिते पहुता आहियो। न बहादुर खान, असां पंहिंजी इज़त जे करे हिते पहुता आहियूं। जेका छोकिरी खान खणी अवां वटि पहुतो आहे उहा मुंहिंजे भाउ जी मंग हुई ऐं कुझु ॾींहं अंदरि इहा शादी थियणी हुई त ही वाक़ियो पेश आयो। जेकॾहिं छोकिरी हाकिम खान जे नाले थियल आहे त छा हाकिम खान हिन टाइम बि छोकिरीअ खे पंहिंजो करण लाइ तयारु आहे? हुन वक़्तु कारी आहे ऐं कारीअ जी सज़ा सिर्फ़ मौत आहे, मौत। इन्हीअ जो मक़सद त तव्हां पंहिंजो छोकिरीअ सां रिश्तो ख़तम करे छॾियो आहे। कारीअ सां कंहिंजो बि रिश्तो लाइ हूंदो, कंहिंजो बि न। जेकॾहिं हुन छोकिरीअ सां रिश्तो ई ख़तम थी वियो त उहा छोकिरी मां तव्हांजे हवाले कीअं कंदुसि? बहादुर खान, ही मुंहिंजे या मूसा खान जे न पर चङनि
मुड़सन जे मुंह ते लपाट आहे। हिन वक्त असांजो इज्जतूं तुंहिंजे हथ में आहिनि बहादुर खान। जे तूं चाहे त असां सभिनी जूं पगूं बचाए सघीं थो। जे तूं चाहीं त असां सभिनी जूं पगूं हिकु चोर ऐं लोफर जे ज़िद जे करे उन जे पेरनि में उछलाए सघीं थो। दिलावर खान, तूं छा थो समझी त असां पंहिंजी इज़त ऐं पग जे करे कंहिंजी ज़िंदगी ख़तम कयूं? जेको वाक़ियो मूसा खान सां पेश आयो आहे बहादुर खान, खुदा न करे इहो वाक़ियो तव्हां सां पेश अचे हा त बस दिलावर खान, बस वधीक हिकु लफ़्ज़ बि न। बहादुर खान जॾहिं पाण ते अचे थी त लफ़्ज़ बि नथा ॿुधी सघो। ऐं हू मूसा खान जे मथां त इहो वक़्तु गुज़री रहियो आहे। मां उन्हनि खे रहाइण ऐं उन्हनि जी हिफ़ाज़त करण जो ज़िमो खणी छॾियो आहे। ज़िमो हाण ॾोही आहे बहादुर खान, बढ़िया हू पराई इज़त सां खेॾियो आहे। पोइ बि मां इहो नथो चवां त को ख़ान सां हवाले कयो, छोकिरीअ सां हवाले कयो। असां जेकॾहिं तव्हां वटि हली आया आहियूं त असांजी इज़त तव्हांखे करणी पवंदी। हिकु माण्हूअ जे करे बहादुर खान, हिकु माण्हूअ जे करे तव्हां मुंहिंजी, मूसा खान जी ऐं डीएसपी जी बि इज़त नथा कयो। दिलावर खान, ऐं मुंहिंजे हुन वचन जो छा थींदो? बहादुर खान, कुझु सोचो। जे असां चाहियूं त मूसा खान सां गॾिजी डीएसपी मथां ज़ोर रखी या बाहि हितां कटाए बि सघूं था। समझी वियुसि दिलावर खान, समझी वियुसि त बहादुर खान खे धमकी था ॾियो। धमकी न आहे बहादुर खान, धमकी न आहे, इहा हक़ीक़त आहे जेके तव्हां मञण खां इनकार कयो था। ऐं तव्हां इहो बख़ूबी ॼाणो था त अगरि तव्हां असांजी इज़त न कई त असां बाह मोटाइण जी हर कोशिश कंदासीं ऐं उन सां खून रज़ी वधंदी। बहादुर खान, कुझु सोच कुझु। ॿिन्ही धुरियुनि जो सुकून बर्बाद थी वेंदो जेकॾहिं तव्हां असांखे कमज़ोर समझो था ऐं पाण खे ताक़तवर समझो था त बहादुर खान, जहिड़े में भाई 50 माण्हू असांजा मरी वञनि त 10 माण्हू तव्हांजा बि मरी सघनि था। एतिरी खून रज़ी खां बचण चाहियो था त बाहि असांजे हवाले कयो। इन में बहादुर खान ॿिन्ही धुरियुनि जो भलो आहे, ॿिन्ही धुरियुनि जो। ठीकु आहे दिलावर खान, मूंखे ॾींहुं ॿार सोचण जो मौक़ो ॾियो। ॾींहुं बि न बहादुर खान, हाणे वक़्तु तमामु घटि आहे। सिर्फ़ अॼोकी रात सोच, सुबुह असांखे जवाब ॾिजां। ठीकु आहे दिलावर खान, वधीक सुबुह जो ॻाल्हाईंदासीं। खैर हाथी किया इतने अच्छा लिया।
रुस्तम खान खाना मां तोखे सुभाणे सुभाणे मां पक सां तोखे हा या न जी वर्दी ॾींदुसि। रुस्तम खान जेकॾहिं तव्हांजी नज़र में ॿियो को अहिड़ो हुजे ज़मीन ख़रीद कंदो हुजे त हुनखे बि ॼाण ॾेई छॾिजो। खान तूं फिक्र न कर, घणो करे या ज़मीन तोखां मां ई ख़रीद कंदुसि। ठीकु आहे, पोइ मूंखे तव्हांजे कॉल जो इंतज़ारु रहंदो। ठीकु आहे ठीकु आहे। खान हुयो हा माला छाजो सौदो पिया कयो? खान वारी आहे ज़मीन, इन लाइ इहो दाव पिया हणो। अकबर जेकॾहिं दाव लॻो न मां अकेलो न पर असां सभई गॾिजी इहा ज़मीन ख़रीद कंदासीं। बाबल साईं हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे बाबा, दाव लॻे हिसो मूंखे ॾियो या न ॾियो पर हिकिड़ो अर्ज़ु आहे, ज़मीन ते कमदार मूंखे रखिजो बाबा। रमू जेकॾहिं मुंहिंजो हिसो थियो न त मुंहिंजो कमदार तूं पको आहीं। मजो तुंहिंजो त घणो हिसो आहे। हिसो किथे? अरे बाबा मिठल खान वारी ज़मीन में। रुस्तम खान जेतिरो हिसो मुंहिंजो लॻे थो न एतिरो हिसो तुंहिंजो बि आहे, पर उहो तॾहिं जॾहिं मूसा खान खे ख़तमु कयो। मजो जेकॾहिं ही दाव लॻे थो न उन खां पोइ हली मूसा खान जो पाड़ू था कढूं। हाणे आराम कयो, सुबुह जो सवेर निकिरणो आहे। थी सघे तो ॿी राति आराम नसीब न थिए। अगनी ते एडी कॾहिं निंड न आहे आई। अदी ओ अदी उठ अदी। अदी मां हिते हेठि सुम्ही हुयसि छा? अदी मूंखे बि ख़बर न आहे त तूं हिते कीअं सुती हुई। बहरहाल ॾिसां त चांहि तयारु आहे त तुंहिंजे लाइ खणी थी अचां।
दिलावर खान मुझे ज़मीर गवारा तो करे तो मां नहीं कयो चइबो त तव्हां असांजी इज़त न कंदो एॾो पंध लताड़े सिर्फ़ इन करे आयोसि त तव्हां मूंखे नाउमीद न मोटाईंदो। बहादुर खान इहो थोरो तव्हांजो मुंहुं मथां या तव्हां वॾे मथां सिर्फ़ न आहे पर मूसा खान वारनि जे मथां बि आहे ऐं इहो थोरो तव्हांजो राज मथां बि थींदो। मसले में विझी छॾिए दिलावर खान, वॾे मसले में। जेकॾहिं असां खां वधीक तुंहिंजी नज़र में खान जी इज़त आहे त दिलावर खान ॻाल्हि खान जी इज़त करण ऐं न करण जी न आहे, बल्कि मां हुनखे पनाह ॾियण जो वाइदो करे चुको आहियां। बहादुर खान चइबो त असां हितां नाउमीद थी वञूं। दिलावर खान मां हीअं थो कयां, मां हुनखे पहिरियां कोर्ट में पेश थो कयां, पोइ मां खान खे इजाज़त ॾींदुसि। कोर्ट में पेश करण पुलिस जो कमु आहे। तव्हां खान ऐं छोकिरी खे पुलिस हवाले कयो। जे खान ऐं छोकिरी खे तव्हां असांजे हवाले नथा करणु चाहियो त ऐं हुन सां गॾु तव्हांजी बि इज़त रहिजी ईंदी। बहादुर खान तव्हां खान खे एतिरो त चई सघो था त डीएसपी जो ज़ोर आहे ऐं तव्हां खान ऐं छोकिरी खे डीएसपी जे हवाले कयो था जेको हुननि खे कोर्ट में पेश कंदो। दिलावर खान जो ज़िद आहे त हुनखे मां कोर्ट में पहुचायां। तव्हां खान खे ज़हन में विहारियो, हुनखे ॿुधायो त तव्हांजा माण्हू हूंदा त होॾां मूसा खान जा माण्हू बि हूंदा ऐं हुन सां खून रसी वधंदी। जे पुलिस विच में आई त न ई असांजा माण्हू अॻिराई कंदा ऐं न ई मूसा खान जा माण्हू विच में ईंदा। त हुनखे सम्झायो त इन तरीक़े सां मसइलो ख़ैर ख़ूबीअ सां हल थी वेंदो। ठीकु आहे दिलावर खान, तव्हांखे इजाज़त आहे। मां ॾींहं ॿिनि में हुननि खे पुलिस हवाले थो कयां, पोइ हू ॼाणनि हुननि जो कमु। ठीकु आहे बहादुर खान, इहा बि तुंहिंजी महिरबानी चइबी। महिरबानी। बसि हाणे असां इजाज़त चाहींदासीं। मुझी खैरी के छा थियो आहे? अड़ी जन्नत खैरां जे सिर ॾे खैर हुजे, मथो ॼण सफ़ा गरो थी पियो हुजे। हाँ अचे ही चांहि वठ, चांहि तो पीती न आहे न, तंहिंजे करे मथो गरो थी पियो अथई। चांहि पी सफ़ा मथो हल्को थी वेंदई। हा वठ। अड़ी खैरां जे सिर ॾे खैर हुजे जन्नत, चांहि में वरी का शरारत त कोन कई थी। छयो हाणे एॾी शकी थी पई आहीं त पोइ वापसि खणी थी वञे। हेॾे कर हेॾे, हाणे आंदी थी त भला पियां थी। अदी अदी हिन जे चांहि पीअण लाइ मां सिकी मोह हां, इहो कोपो त हेॾे कर। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, अदा तूं त असांजे वात जो गिरह बि तकियो थो वठे। हाणे वठ वठ हे कोप बस। मामा चाहे सोची समझी पी जाए, इने में नशो हूंदई नशो।
अम्मा जन्नत अथव त मां ज़हर बि पी वञा पोइ नशो छा कंदो भाई ॾिसे थी न जन्नत तुंहिंजे अदाउनि जो घायल थी वियो थी मूं वारो भाउ कॾहिं त चवां थो दी असांजी जोड़ी वाह जी ठहंदी जे तूं असांजो निकाह कराए छॾी त मोह मोहांडो त ॾिस हलियो आहे वीचारो मूंसां निकाह विझण ऐं संभाल पंहिंजे भाउ खे आती वॾई थी पचाईस पहिरां जे सिर ॾे ख़ैर हुजे वई त वञी धूड़ पाए हा मूंखे कहिड़ी पई आहे जो अहिड़ीअ धूतीअ खे वटां मां मिंठू कंदी सो बि तुंहिंजे करे पीउ हाणे चाहे मां बि वताई वरी ॾिस वेही तारा फोटारे दी वॾी शीरी अथसि हथ में का शीरी अथसि आदी तूं चाहे पींदी है नको वॾा मां तो थई सुणूं वरी तुंहिंजूं ओपरियूं थी पियां पई ख़बर बंदि त सही मूंखे ॿी चांहि करे आणे ॾे